ज़हानत माण्हूअ जी तरबियत कंदी आहे, उनखे वधाईंदी आहे, हुनजी जेका स्टेमिना हूंदी आहे या हुनजी पोटेंसी जेका हूंदी आहे उनखे ग्रो अप कंदी आहे। या तव्हां ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं असां कोशिशि कंदा आहियूं को बि कमु करण में, किताबु पढ़ण में, त असां जल्द में बोर थी वेंदा आहियूं। उन बोरियत खां बचण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां 30 मिंटनि ताईं, एटलीस्ट 30 मिंट जॾहिं तव्हां का एक्टिविटी कंदा आहियो त उन मां बोर थियणु शुरू थी वेंदा आहियो। ऐं 30 मिंटनि जे दौरान जेकॾहिं तव्हां उहा एक्टिविटी ॿिए नमूने सां कंदव, कंहिं ॿिए तरीक़े सां कंदव, त उहा तव्हां में वरी साॻी दिलचस्पी पैदा कंदी, तव्हां में इंट्रस्ट पैदा कंदी, या उहा वणंदड़ कैफ़ियत तव्हां में ऑटोमेटिकली अची वेंदी त तव्हां उनखे ॿीहर एडॉप्ट करे सघो या ॿीहर उनखे अपनाए सघो। जेकॾहिं तव्हां, मां पंहिंजो ई मिसाल थो तव्हांखे ॾियां त जॾहिं आउं किताबु पढ़ंदो आहियां 30 मिंटनि गुज़रण खां पोइ मूंखे महसूसु थींदो आहे त हाणे इहा शइ मूंखे मज़ो नथी ॾिए त वरी मां लिखणु शुरू कंदो आहियां। जॾहिं 2-3 ॾींहं लाॻीतो ई शाइरी वग़ैरह लिखंदो आहियां त वरी नावल ॾे दिलचस्पी वधणु शुरू थींदी आहे ऐं नावल लिखणु शुरू कंदो आहियां या नावल पढ़णु शुरू कंदो आहियां। तव्हां बि ईअं जेकॾहिं कंहिं बि कम में या पढ़ाईअ में दिलचस्पी नथी थिए त उन में एटलीस्ट 30 मिंटनि खां पोइ वरी तव्हां उहो सब्जेक्ट मटायो या तव्हां उनखे कंहिं ॿिए तरीक़े खां सां पढ़ण जी कोशिशि कयो त जीअं तव्हां में उन में दिलचस्पी वधे। असुलु शइ छा आहे त ज़हीन थियण जे लाइ माण्हूअ खे महिनत करणी थी पए, उनखे कोशिशि करणी थी पए। तव्हांखे ख़बर आहे असांजो मुआशिरो ज़हीन माण्हूअ जो पोइलॻ हूंदो आहे, ज़हीन माण्हूअ खे मञींदो आहे ऐं ज़हीन माण्हू खां डिॼंदो बि आहे। उहो डिॼ इज़त वारो हूंदो आहे, एतिराम वारो हूंदो आहे, उहो ख़ौफ़ न हूंदो आहे, पर हू एतिरनि अजीब क़िस्मनि जे सुवालनि जा जवाब ज़हीन माण्हू ॾींदो आहे जो हू आम माण्हू सम्झी न आहिनि सघंदा ऐं उहे उन वटि मसइला खणी वेंदा आहिनि ऐं हू उन्हनि मसइलनि खे हल कंदो आहे। ज़हानत हासिलु करण जे लाइ वधि में वधि तव्हां किताबु पढ़ो, ज़हानत हासिलु करण जे लाइ कंहिं ॾाहे माण्हू सां कचहरी कयो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधो। ज़हानत हासिलु करण जे लाइ तव्हांखे पंहिंजे तजुर्बनि या पंहिंजे रोज़ानो जो कारो वहिंवार या जेको कमु कयो था पिया उन खे गौर सां ॾिसो, उन खे ऑब्ज़र्व कयो ऐं उन खे अहिड़े नमूने सां परफॉर्म करण जी कोशिशि कयो त जीअं तव्हांखे उन मां कुझु न कुझु लाभ मिले, कुझु न कुझु फ़ाइदो मिले ऐं तव्हां उन मां कुझु न कुझु सिखो। छो जो सिखण जो मरहलो कॾहिं बि ख़तमु कोन्ह थींदो आहे। सिखण जो मरहलो हिन वक़्तु ई आहे ऐं सिखण जो मरहलो न माज़ीअ ॾे वेंदो आहे न मुस्तक़बिल ॾे, पर हीअ पल ई आहे जंहिंमें तव्हां कुझु करे सघो था, सिखी सघो था या को अमल करे सघो था। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।